जी नाज़रीन, मदेजी ऐं भरपासनि जे इलाइक़नि में करोड़नि जे तइदाद में माकड़ पहुची वई आहे। नाज़रीन, अव्हां खे मदेजी खां ख़बर ॾींदा हलूं त गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां वठी सिंध अंदरि फ़सुलनि में तबाही मचाईंदड़ माकड़ मदेजी बि पहुची वई आहे। इन सिलसिले में करोड़नि जे तइदाद में पहुतल माकड़ जा वलर शहर ऐं आसपास जे इलाइक़नि में मथां लामारा ॾींदा रहिया। माण्हुनि में सख़्तु ख़ौफ़ पखिड़िजी वियो आहे, जॾहिं त माकड़ वणनि ऐं ताज़ो पोखियल सारियुनि जो ॿिज खे खाई चट करे छॾियो आहे। अहिड़ी सूरत हाल सबबि आबादकारनि ऐं हारियुनि खे करोड़नि रुपयनि जो नुक़सानु थियण जो ख़दशो आहे। होॾा आबादकारनि ऐं हारियुनि सिंध हुकूमत खां माकड़ जे ख़ात्मे लाइ स्प्रे कराइण जो पिणु मुतालबो कयो आहे। मदेजी खां रिपोर्ट करे रहियो हो अहसन राहूजो। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो जुस्तजू न्यूज़ ऐं असांजे फेसबुक पेज जुस्तजू न्यूज़ खे लाइक करणु न विसारींदा।